अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे जिते नींहं उछल। कहाणियूं लेखक गफ़ूर मेमण। छपाईंदड़ मशल एकेडमी कराची सिंध। छापो पहिरियों जुलाई 1995 ईस्वी। किस्त 12। कहाणी शुरूआत। मां अॼु तुंहिंजे लाइ लिखणु चाहियां थो, सिर्फ़ु तुंहिंजे लाइ। मूंखे ख़बर आहे त मां तुंहिंजो प्यारु नथो पाए सघां। मुंहिंजे दिलि में तुंहिंजे लाइ जेको अथाह प्यारु आहे उनजो इज़हार बि कॾहिं नथो करे सघां। ख़बर न आहे छो मुंहिंजो जीवन ऐं उत्साह तुंहिंजे कारण आहे। तुंहिंजी मुर्क मां, तुंहिंजे नेण निहार मां मूं में हिकु रूह फूकिजी वञे थो जंहिंमें ज़िंदगी आहे। मां हमेशह ममनू मुहबत जे वनवे ते हली पाण खे जला बख़्शी आहे। मां अॼु बि 6 साल अॻु वारे मोड़ ते प्यार जो कशकोल खणी बीठो आहियां जितां मूंखे शाज़िया ठुकरायो हो। मूंखे अफ़सोस उहो न आहे त शाज़िया मूंखे ठुकराए छॾियो, पर उन खां पोइ शाज़िया एतिरो त किरी पई जो हिन दुनिया खे बि ठुकराए छॾियो। हीउ कहिड़ो रूप हो ग़लति चूंड जो, कहिड़ो रूप हो बदिले जो। मूंखे उहे लम्हा यादि आहिनि जॾहिं शाज़िया मूंखे पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए उनखे जस्टिफाई बि कयो हो त हूअ सही करे रही आहे। एतिरो जल्द त का तवाइफ़ बि मुंहुं न मोड़ींदी आहे। 2 सालनि जी मोहबत खे समाजी स्टेटस ऐं ख़ानदानी दबाव जे ताबूत में बंदि करे छॾियो ऐं मुंहिंजे जज़्बनि खे हिन कंहिं दीवाने जो ज़िद या हिकु मर्द जो दिलि पिशोरी इश्क़ सम्झी ठुकराए छॾियो। अॼु सोचां थो त दरअसल मां टीन एज जे रोमांस में फाथल हुउसि। हक़ीक़त में शाज़िया मूंखे चाहियो ई न हो, पर अॼु जॾहिं तूं हिन वक़्तु मुंहिंजी ज़िंदगीअ में दाख़िल थी चुकी आहीं त मूंखे ईअं थो लॻे त का बि मोहबत बेवकूफ़ी न हूंदी आहे। समाज जा क़दुर उनखे बेवकूफ़ ठाहींदा आहिनि। बिल्कुलु ईअं शाज़िया मिडिल क्लास जी छोकिरी हुई जंहिंखे बदनामीअ जो ॾाढो डपु हूंदो आहे। तंहिं करे उहा मोहबत न करे सघंदी आहे, बल्कि मुड़ुसु ॻोल्हींदी आहे। सो हिनखे आसव जे सूरत में हिकु आदर्श मुड़ुसु मिली वियो ऐं मोहबत हिन जे क्लास जी ज़रूरत न हुई। उन ॾींहुं मां तमामु घणो रुनो हुउसि ऐं पोइ डाइज़ेपाम जूं गोरियूं खाई सुम्ही रहियो हुउसि। पाण खे संभाले न सघियुसि त नौकिरी छॾे ॻोठ हलियो हुयुसि। सोचियुमि त जॾहिं तूं ज़िंदगीअ में न आहीं त केर बि न हुजे, उन सां कहिड़ो फ़र्क़ु पवे थो। सो ख़ानदान वारनि जॾहिं शादीअ लाइ ज़ोर भरियो त मां इनकार न करे सघियुसि, पर जल्द ई मूंखे पंहिंजे हार जो अहसासु थियो। मुंहिंजी ज़ाल ऐं मूं में का बि ज़हनी हमांगी न हुई। जंहिं प्यार जो मां तलाशी होसि उहो मुंहिंजे अंदर में घुटिजी रहिजी वियो। मूंखे डिप्रेशन जा दौरा पवण लॻा। मां सभु कुझु विसारे जीअण लाइ हथोराड़ियूं हणणु लॻुसि, पुराणनि दोस्तनि सां राब्तो करणु लॻुसि ऐं शराब पीअणु लॻुसि। हिकु ॾींहुं डॉक्टर दोस्त ॿुधायो त असांजे इस्पताल में हिकु औरत मरीज़ आहे जंहिंजा 2 गुर्दा ख़राबु आहिनि ऐं खेसि जीअण सां बि को लॻाव न आहे। शराब एतिरो वापरायो अथसि जो संदसि गुर्दा जवाबु ॾेई विया आहिनि। ॿुधो अथमि त संदसि अज़वा जी ज़िंदगी नाकाम थी वई, पर कुझु दोस्तनि ॿुधायो त बिल्कुलु चालू आहे। आवारागर्दी कंदे हिन हालत खे पहुती आहे। मां खुमारियल निगाहनि सां नशीले आवाज़ सां डॉक्टर ॾांहुं निहारियो ऐं चयुमि त डॉक्टर, किथे चोर सुञा किथे ढोर सुञा। असांजो बि हिकु ॾींहुं उहो हशर थींदो। बाय द वे, मां उन औरत सां मिली सघां थो? चयईं सुबुह 10 बजे इस्पताल अचिजो। ॿिए ॾींहुं मां इस्पताल वियुसि। मुंहिंजे पेरनि हेठां धरती निकिरी वई। मां ज़रे घटि रड़ करे चयो, शाज़ी। ऐं संदसि इहा हालत ॾिसी मुंहिंजे अंदर मां हिकु आह निकिती। मां शाज़िया खे ॾिसंदो रहियुसि ऐं संदसि भरिसां वेही रहियुसि। शाज़िया हिकु उदास मुर्ख सां मूं ॾांहुं निहारियो ऐं चयाईं, ज़िंदगी हिकु जुआ आहे, कॾहिं बि हाराए सघिजे थी ऐं शादी सूरती आहे, कुझु बि निकिरी सघे थो। पर तो त पसंदि जी चूंड कई हुई। हा, पर पसंदि ऐं नापसंदि वक़्ती हूंदी आहे। हिते त हर माण्हू हिकु खोल चाढ़े घुमे थो, ख़बर न आहे उनजे पोयां छा आहे। त छा आसिफ़? हा, आसिफ़ उहो न निकितो जेको मूं सम्झियो। शादीअ जे कुझु ई ॾींहंनि में हू मूंखे नज़र अंदाज़ करणु लॻो। पहिरियां ई ॾींहं जो ग़ाइबु ऐं पोइ राति जो बि ग़ाइबु रहणु लॻो। पर उहा त संदसि सियासी मसरूफ़ियत हूंदी। तोखे ख़बर हुई त हू सियासी लीडर हो।
मां संदसि ॻाल्हि कटींदे विच में ॻाल्हायो, पाण उॿाणकी थी पई। चयईं, मां बि शुरूअ में ईअं ई सम्झंदी हुयसि, पर छा सियासतदान प्यार न कंदा आहिनि पंहिंजनि ज़ालुनि खे? हा कंदा आहिनि शाजिया, पर इनकलाबी जिदोजहद जा पांधी अहिड़ा त सॼी इंसान ज़ात सां प्यार कंदा आहिनि। हू शेर ॿुधो न अथई त और भी दुखे ज़माने में मोहब्बत के सिवा? मुर्की ॾिनई। संदसि ज़र्द मुंहं में अखियूं ॾरा ॾेई वियूं हुयूं। शायदि वरियनि खां पोइ संदसि मुंहुं मुर्क लाइ हरकत कई हुई। चयईं, उहो ई आहीं, अञा न बदिलियो आहे। ॾुखारो थींदे चयमि, शाज़िया सभु कुझु बदिलिजी वियो आहे। ज़िंदगी बेवसीअ जे सलेब ते टंगिजी रहिजी वई आहे। जज़्बा सम्झोते जी चिता में जली रहिया आहिनि। तो मूंखे ठुकराए जनम जनम जो वैरागी बनाए छॾियो। चयईं, मां तोखे न ठुकरायो, बल्कि ज़िंदगीअ खे ठुकरायो। आसिफ़ एॾो त कंजस्टेड हो जो मूंखे तुंहिंजे बारे में शकी निगाह सां ॾिसंदो हो। दोस्तनि में वेही देर ताईं शराब पीअंदो हो। उन में छा आहे? शराब पीअण में का बुराई आहे छा? मां इख़लाक़ी क़दरनि जे गेर खां फिरी ते ॻाल्हायो न, पर सियासत जे नाले में महफ़िलूं मचाइण ऐं ज़िंदगीअ ॾांहुं को बि संजीदा रवैयो न हुजे, आख़िर उन्हनि जूं कुझु फितरी ज़रूरतूं बि आहिनि। उहे इनकलाब ताईं मुलतवी नथियूं करे सघनि। कहिड़े इनकलाब जी ॻाल्हि थी करें? हिते ज़ात जी तशहीर ऐं फ़र्दी मफ़ाद लाइ सभु कुझु कयो वञे थो। चयईं, हा, ऐं आसिफ़ जल्दी अहिड़ा रंग ॾेखारिया। यारनि दोस्तनि जे महफ़िलुनि में छोकिरियूं बि अचणु लॻियूं। कामरे ॾियाणियूं हूंदियूं। तोखे त हरू भरू रवाजी शक थियो हूंदो। हा, पर औरत जी नज़र उन ई मामले में तेज़ हूंदी आहे। मां मञा थी त उहे सभु इनकलाबी हुआ, पर 1983 ईस्वीअ में जॾहिं तहरीक हली हुई, सभई माण्हू मरी रहिया हुआ, हज़ारे गिरफ़्तारियूं ॾेई रहिया हुआ, तॾहिं बि उहे कामरेड शराबनि जूं महफ़िलूं मचाए दुनिया जी सियासत ते बहस मुबाहिसो कंदा हुआ। संदसि लहजे में ज़हर हो, पीड़ा हुई, निराशाई हुई, थक हो, ॼण ससुईअ खे रस्ते में सिजु लही वियो हुजे। संदसि अखियुनि में बयाबाननि जी सहरा हुई। थोरी देरि रुकिजी वरी ॻाल्हायईं। उन राति आसिफ़ मूंखे ॾाढो मारियो हो जॾहिं मूं संदसि वालदेन सां शिकायत कई हुई। मां बस्तीअ में रही करे बि मशरिक़ी औरत हुयसि, पर उन वक़्तु बिगड़ी वियसि जॾहिं ख़बर पई त आसिफ़ हिकु नर्स जे चकर में आहे ऐं जल्दी उन सां शादी करणु चाहे थो। उन राति पहिरियों भेरो मूं शराब पीतो हो ऐं तोखे सख़्तु यादि कयो हुउमि, पर ख़बर पियमि त तूं शादीशुदा आहीं। शादीशुदा आहीं त मुनासिबु न सम्झुमि त तुंहिंजी ज़िंदगी डिस्टर्ब करियां ऐं पोइ भटकंदी रहियसि। पंहिंजी ग़लति चूंड जो इंतकाम पाण खां वठणु लॻियसि। ख़बर न आहे मां छा बणिजी वियसि। पोइ आसिफ़ मूंखे तलाक ॾेई छॾी। ख़बर न आहे ज़िंदगी छा आहे, ख़ामोशी, अकेलाई, मोहब्बत या जुस्तजू ला हासिल। मां रोज़ु शाज़िया वटि वेंदो हुउसि, पर उन राति शराब जी वियुसि जॾहिं डॉक्टर चयो त हिनखे हिकु गुर्दो खपे, न त हीअ जल्दी मरी वेंदी। मां काफ़ी कशमकश में रहियसि त छा हीअ मरी वेंदी, छा हिनखे बचणु घुरिजे, जंहिं मूंखे अध रस्ते में अकेलो छॾे ॾिनो। मुंहिंजे अंदर में अफ़सोस बि थियणु लॻो त बदिले जी भावना बि जाॻणु लॻी, पर जल्दी मूंखे शाज़िया ते अफ़सोस थियणु लॻो ऐं रहम अचणु लॻो। कुझु बि थी पवे, पर कंहिं इंसान जी ज़िंदगी ईअं न गुज़रणु घुरिजे। हिनखे सभु कुझु माफ़ु आहे। मां हिनखे बचाईंदुसि पंहिंजो गुर्दो ॾेई। सुबुह जो डॉक्टर वटि वियुसि, चयोमांसि त शाज़िया खे बचणु घुरिजे, मां खेसि पंहिंजो गुर्दो ॾियण लाइ तयारु आहियां। चयईं, हुन बदनसीब तोखां प्यार बि न वरितो ऐं ज़िंदगी बि न वरिती। छा मतिलबु? दोस्त, शाज़िया राति हिन दुनिया खे ठुकराए छॾियो। रोण हार को थी चाहियमि, पर रोई न सघियुसि। बेवसीअ मां हिन दुनिया जे हर रंग खे ॾिसंदो रहियुसि। शाम जो मां वारी ज़ाल सामान ॿधियो तयारु वेठी हुई। पुछियोमांसि, केॾांहुं? मां हिन घर में हिकु मिंट बि न रहंदसि। मूंखे अॻु बि शक हो, पर हाणे ख़बर पियमि त तूं हिकु छोकिरीअ जे चकर में आहीं। उन सां पुराणो इश्क़ अथई, उनखे रोज़ु घुमाइण वठी वेंदो आहीं, उन सां लंच कंदो आहीं। चयोमांसि
त जंहिं छोकिरीअ जी तूं ॻाल्हि थी करीं उहा त हिन दुनिया में ई न आहे। हिकु अजीब अंदाज़ हिकु अजीब अंदाज़ पंहिंजाईंदे चयाईं, हिन जो मतिलबु त नाकाम आशिक़ आहीं, हाणे आहूं भरींदे उदास रहंदे। सम्झाईंदे चयोमांसि, हक़ीक़त खे सम्झण जी कोशिशि कर। हीउ घरु आहे, तूं आहीं ऐं मां आहियां। मूं सभु कुझु तोखे ॾिनो आहे। पर हूअ मलका जज़्बात हली वई। मां अकेलो भोॻींदो रहियुसि। मायूसीअ जे दुॿण में मूंखे महसूसु थियो त कंहिं सच चयो आहे, शादीअ जो ख़ुशीअ सां ऐं मुहबत जो अख़्तियार सां को बि तालुक़ु कोन्हे। सभु बकवास आहे, को बि प्यारु न आहे। मफ़ादनि ते जज़्बनि जे क्रोमियम जो कूड़ो कवर चाढ़े मुहबत जो नालो ॾिनो वञे थो। पर यकायक तुंहिंजे मुल्क मुंहिंजे वजूद खे जला बख़्शी। तुंहिंजे कोमल नेणनि ज़िंदगीअ जो अहसासु ॾियारियो। कॾहिं कॾहिं सोचणु लॻंदो आहियां त तूं केरु आहीं। छा मुंहिंजे तख़य्युल जे आदर्श या मुंहिंजे नई ॾुख जी शुरूआति।